दोस्तों असी इन वक्त 14 अगस्त के हिसाब से घूमण निकता आयूँ। असा हींअर पंहिंजे कढण खां तकरीबन कलाक ये पंध ते जी बीठा आहियूं। होतीगढ़ जो होतीगढ़ जी हिकिड़ी नंढड़ी भित आहे जंहिंजो तव्हांखे कुझु नज़ारो खणियो था। अधु भित ते चढ़ी आया आहियूं। अधु भित खां बि घटि अञा चढ़ी आहियूं। अधु खां मथे अञा मथे नंढड़ा ॿार चढ़ंदा वञनि। हिन भित जो जेको आहे तव्हांखे ॿुधायूं तक़रीबन थर में वॾी भितनि में हीअ बि शुमार थिए थी। गटी भित थर जी वॾी आहे शायदि। ऐं सम्झां थो त हीअ गटी खां ॿिए नंबर ते थर में वॾी भित आहे शायदि। मुंहिंजो मञणु आहे वधीक हाणे हलूं पिया वीडियो बि गॾु पूरो अचे भला असांजो थोरा सां वीडियो बंदि। हिन वीडियो में साईं नसरुल्ला खत्री साहब मुझे प्यारो दोस्त मुझी भाईटी जवेरिया बाबा हेरा मोरे घर शाबाश। वो मुआरी नंढड़ियों जेके लई मथे वही हलियो रमज़ान ऐं ज़ुनेरा ऐं हुमेरा जेके लई मथे वही हलियो। हीअ थर जो नज़ारो चेक करे सघो था। असांजी पोज़ीशन हिते ई डाउन थी वई आहे। अध खां पोइ वीडियो ठाहीसीं। अञा भिट अॻिते ई वञे पई। बाबा बियो त सही असीं त पुॼंदासीं कोन। ऐं भिट खे त हीअ भिट जी असां हिकिड़ी नंढड़ी कुंड खां चढ़िया आहियूं। अञा भिट जे विच खां त असीं कोन चढ़ी सघंदासीं। भिट इलाही वॾी आहे। विच खां चढ़णु असांजे लाइ ॾुखियो। हीअ अञा साइड हिकिड़ी नंढड़ी साइड आहे चोथे कुंड उतां चढ़िया आहियूं। भित अञा मंज़िल अञा अॻिते आहे। तव्हांखे ॾेखारींदा हे साम्हूं रण कच्छ तर जी भिटूं। हिन भिट जे अॻियां सभु जहिड़ो सिधी ज़मीन वांगुरु ॾिसण में अचनि। हिन भिट जे अध ते ई भिट जी साइड वठी अचूं पिया।